अस्सलाम वालेकुम सभिनी उस्ताद बुखार डिग्री कॉलेज जे शागिर्दनि खे ॿारहां पंहिंजे मुख़्तलिफ़ मैसेजिस में इहा ई शइ ॿुधाइणु चाहियां पियो त असां वटि डिग्री कॉलेज जे अंदरि 11हीं ऐं 12हीं क्लास जेके आहिनि उहे हली रहिया आहिनि। तोड़े जो बोर्ड मुतासिरीन जो हिकिड़ो वॾो तादाद कॉलेज जे अंदरि मौजूदु आहे, पर उन जे बावजूदि असीं स्पेस क्रिएट कयो आहे ऐं ॿारनि जी जेकी पढ़ाई आहे फस्ट ईयर जी ऐं इंटर जी, उन में मेडिकल, इंजीनियरिंग, कॉमर्स ऐं आर्ट्स जेके बि क्लासिस आहिनि उहो असीं हलाए रहिया आहियूं। ॿारनि जे अचण जो जेको रेशो आहे उहो न हुजण जे बराबरि आहे, जंहिंजे करे यकीनन असांखे दिली अफ़सोस बि थिए थो ऐं सोसाइटी जे तरफ़ां जेकी मोट जेकी वालदेन जे तरफ़ां मोट मिलणु खपे उहा बि न हुजण जे बराबरि आहे। ऐं गुज़ारिश कयां थो सभिनी वालदेन खे, उन सभिनी मकतब फ़िक्र खे जिन हमेशह आवाज़ु उथारियो आहे त तइलीमी इदारनि खे हर हाल में हलणु खपे, तोड़े हालत जंग हुजे, तोड़े कहिड़ियूं बि कुदरती आफ़तूं हुजनि त उहे हलणु खपनि। ऐं गुज़ारिश कयां थो सभिनी वालदेन खे, स्पेशली पंहिंजे शागिर्दनि खे जिन ते मूंखे मान ऐं फ़ख़्रु हूंदो आहे, अवां ही वीडियो ॾिसो था त हिन खे शेयर कयो ताकी ॿियनि नौजवाननि खे ख़बर पए त अव्हांजा क्लास हली रहिया आहिनि ऐं अव्हां जे लाइ असीं ओसीड़े में ई वेठा आहियूं त तव्हां अचो। ऐं जेकॾहिं तव्हां नथा अचो, यकीनन ही इदारा इन्हनि थोरनि शागिर्दनि ते बि रन कनि पिया ऐं जंहिंजे करे यकीनन अव्हांजी तइलीम जो लॉस थिए थो। जेकी अहम ॻाल्हि आहे सभिनी खां उहा इहा आहे त अव्हांजो जेको आहे सो फस्ट ईयर ऐं इंटर ते जेके मुख़्तलिफ़ कोर्स आहिनि, जंहिंमें अंग्रेज़ी जो बि आहे, मैथमेटिक्स जो बि आहे ऐं आई थिंक केमिस्ट्री जो बि शायदि कोर्स आहे ऐं कुझु चैप्टर फिज़िक्स जा आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि। जेकॾहिं अव्हां न ईंदो ऐं हिकु दफ़ो सिलसिलो जेको पढ़ाई जो असां कंटिन्यू कंदासीं ऐं उहो हलंदो वेंदो त यकीनन उस्ताद खे पोइ हिते रिपीटेशन करण में बि ॾाढी तकलीफ़ थींदी। इन करे महिरबानी कयो, ताउन कयो। अव्हांजे ताउन सां ही तइलीमी इदारा वरी रौनक में अची वेंदा ऐं अव्हां जे लाइ जेको आहे सो बहितर हिकिड़ो माहौल मिलंदो। काफ़ी सारा अहिड़ा जेके एजुकेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां असांखे प्रोग्राम ॾिनल आहे उहे बि डिस्टर्ब थी विया आहिनि। उन जे लाइ इहो आहे त अव्हांजी आमद ई उन सभिनी शयुनि खे हिकु दफ़ो वरी गुले गुलज़ार कंदी। उहे सभु प्रोग्राम जेके असीं चाहियूं था तइलीमी इदारनि जे अंदरि हलनि उहे बहितर थी सघनि था। महिरबानी कयो, ताउन कयो। अव्हांजे ताउन जो इंतज़ारु रहंदो। शागिर्द, उस्ताद, वालदेन, सिविल सोसाइटी ऐं जेको बि माण्हू हिन वीडियो खे ॾिसे थो उहो महिरबानी करे शेयर करे ताकी अव्हांखे हिते बहितर खां बहितर तइलीमी माहौल मिले। पाकिस्तान ज़िंदाबाद।